असीं यूथ खे बि चवंदासीं ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त सोशल मीडिया जा यूज़ेस केतिरा न ईज़ी आहिनि, असीं उन्हनि मां फ़ाइदा बि हासिल करे सघूं था। थोरी महिनत जी ज़रूरत आहे। फेक न्यूज़ ऐं सोशल मीडिया जो नेगेटिव इस्तेमालु जेतिरो असांखे ख़बर हुजणु खपे, जीअं असीं मीडिया ते वेठा आहियूं ऐं का बि ख़बर ब्रेक कयूं था, इन जे लाइ असांखे ट्रेनिंग्स बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं असांखे ॿुधायो वेंदो आहे त तव्हां फेक न्यूज़ जो पतो कीअं था लॻाए सघो। इहा ट्रेनिंग असांखे बाक़ाइदा ॾिनी पई वञे ऐं हिन वक़्तु खोड़ सारा माण्हू इहे ट्रेनिंग्स वठनि पिया, छो त न्यूज़ जेको आहे या वरी असांजा जेके प्रोग्राम्स हलंदा आहिनि, कोई बि प्रोग्राम असांजो हुजे थो, टॉक शो हुजे थो, उन में जेका बि असीं ख़बर ब्रेक कयूं था या आवाम ताईं कुझु बि का अहिड़ी इंफॉर्मेशन पहुचायूं था, उहा ऑथेंटिक हुजणु लाज़मी आहे। न त इहा ई न्यूज़, इहा ई इंफॉर्मेशन इदारे जी साख खे बि बर्बाद करे सघे थी, इंसान जी साख खे बर्बाद करे सघे थी। बिल्कुलु इहे ई आहे। फेक न्यूज़ जो इलाही ज़्यादा मसइला ॾिसण में आया आहिनि। बल्कि तव्हां हाणे ॾिठो हूंदो कुझु ॾींहं पहिरियां, हालांकि पेट्रोल जी क़ीमतूं घटि न थियूं, लेकिन वॾनि चैनल जेके नाले वारा चैनल आहिनि, जिन खे असांजे पाकिस्तान जी हिकु सुठी तादाद जेका आहे उहा आवाम ॾिसंदी आहे, उन्हनि ब्रेकिंग न्यूज़ करे ॾेई छॾी त पेट्रोल मां 100 रुपया घटि थी विया। माण्हू पेट्रोल पंप ते पहुची विया त भाईजान पेट्रोल त घटि थी वियो आहे, तव्हां छो न घटायो आहे अञा ताईं। त इन सिलसिले में जेके मीडिया जा इदारा आहिनि, जेके चैनल्स आहिनि, उन्हनि जी बि ज़िमेदारी आहे। ऐं बल्कि हाणे त इलाही बहितर कमु थी वियो आहे, कंहिं बि तरीक़े सां तव्हां फेक न्यूज़ खे आइडेंटिफाई करे था सघो। अहिड़ी वेबसाइट्स ठही वियूं आहिनि, AI जो ज़मानो आहे। बल्कि हींअर तव्हां का बि शइ उन वेबसाइट ते जेकॾहिं अपलोड कयो ऐं उन खां पोइ छा कयो त मूंखे ॿुधायो चाहे AI जी ठहियल आहे या हे फेक न्यूज़ आहे, त हू सॼी सोर्सिस तव्हांखे कढी करे ॿुधाए छॾींदो। त तव्हांखे अहिड़ियुनि शयुनि जो अंदाज़ो हुजणु घुरिजे। यकीनन वक़्तु गुज़रण सां गॾु गॾु असां बि तव्हांजे साम्हूं अहिड़ियूं शयूं डिस्कस कंदासीं, कुझु अहिड़ी वेबसाइट्स तव्हांखे ॿुधाईंदासीं जेके तव्हांजे लाइ इलाही ज़्यादा सूदमंद साबित थींदियूं। बिल्कुलु मुबशिर आहे। यानी कि असांजे ॻाल्हि जो हल वञी हिते ई बीठो त सोशल मीडिया अगरि नेगेटिव यूज़ न कयूं, थोरो पासो कयूं, त पॉज़िटिव यूज़ करे खोड़ सारा मसला बि हल करे सघूं था ऐं असीं पंहिंजी बहितरीन कमाई बि करे सघूं था।